अवल अल्लाह अलीम आला आलम जो धनी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धनी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ाई खावन खास खलके मोहम्मद मुकाई कलमो तैं करीम ते चिट्टो चायाई अन मौलाक बंत महबूबी ईअं उताई ॾिखे ॾिनाई ॿई सराऊं सैयद जे जोड़े जोड़ जहान जी पान कयाई परवार हामी हादी हाशमी सरदारन सरदार सुहें सहाबन सथ में मंज मस्जिद मणियादार जारी चंगा चौधार वाह कांदा हबीब से वहदहू ला शरीक लहू चई चूंदो आ फर्ज वाजिब सुन्नतूं तिनों तर्क में पाए तोबह संदे तस्बीह पढ़ण साण पुजाए निगाह पंजे नफ्स के का सही राह सुहाए तसंदी दोज़ख बाह तो ओॾाई न अचे पेर पटाए कुंवरा डूंगर मथे दे पाण पासे फटियो कढ़े केचन खे हाड़ो होत परे कोह जाना कीअं लंघिया तू पाण सुञाण सुपरियला आऊं जे इहा ज़ात आऊं जे इहा ज़ात तू पाण सुञाण सुपरियला आऊं जे ताके डूंगर डोरिया ताके डूंगर डोरिया जानवे हाँ मेरा तेला ताके डूंगर डोरिया जानवे हाँ मेरा तेला तू पाण सुञाण सुपरियला आऊं जे इहाई ज़ात आऊं जे इहाई ज़ात तू पाण सुञाण सुपरियला। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे इश्क सफ़र शायरी ऐं भिट ते वेहण वारो ज़मानो 1699 खां 1753 जो ज़मानो आहे। हीउ उहो ज़मानो हो जॾहिं सिंध जे शहरनि ॻोठनि गसनि पंधनि जी निड़ीअ ते
हिकु तरफ़ मक़ामी जागीरदारनि जे कहर ऐं बेवाजिबिन जी सफ़ाक़त हुई त ॿिए पासे पेरनि में वारे वारे सां दिल्ली, ईरान ऐं अफ़गान जे फ़रमाननि ऐं यलगारनि जूं ॿेड़ियूं हुयूं। किथे किथे को सोझरो थियो थे त साम्हूं राति खंजर खयों बीठी हुई। इन ख़ामोश ऐं भयानक राति में कंहिं कंहिं वक़्तु का दांह, का पुकार, का ललकार थिए थी त इन दांह, पुकार ऐं ललकार जो को जवाबु न थी आयो। इहा दांह एतिरी कमज़ोर हुई, निबल हुई, जो मायूसी जे ऋण में मुजरमाना माठ सां मथो हणी मिटी थिए वई। इन दौर में जॾहिं मुग़ल हुक्मराननि वेझनि अज़ीज़नि खे बि पिए कोठो, तॾहिं अहिड़नि बेरहम हुक्मराननि जे लतुनि हेठि शाह लतीफ़ जी सिंध हुई। ठटे बखर सेवण में संदन बेरहम शिकारी गवर्नर हुआ। संदन फ़ौजूं हमेशह शिकारियुनि जीअं मियां नूर मोहम्मद कल्होड़े जे क़बीले पोयां हूंदियूं हुयूं। मियां नूर मोहम्मद कल्होड़े जा ॿ पुट अतर ख़ान ऐं मियां ग़ुलाम शाह कल्होड़ो क़ैद करे वठी विया ऐं मियां नूर मोहम्मद खे क़ैद कयो। कल्होड़नि जी हुकूमत नाले मातर हूंदी हुई। अफ़गाननि, ईराननि ऐं मुग़लनि जा ज़ुल्म जारी हुआ त मथां नादिर शाह अची कड़कियो, जंहिं सिंध में बच्छूं करे माण्हू क़त्ल कराया। सिंध जूं बाज़ारूं साड़ायूं ऐं नूर मोहम्मद कल्होड़े खे क़ैद करे ॾंड मुक़ररु कयो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जंहिं ज़माने में सफ़र कयो या जंहिं ज़माने में शाइरी कई, जंहिं ज़माने में मौसीक़ी, इल्म ऐं ॾाहप जूं बज़मूं जेके सो रोशन कयूं, उहो ज़मानो सिंध जी तारीख़ जो हिकिड़ो ऊंधाओ ऐं हिकिड़ो इंतिहाई भयानक ज़मानो हो। दिल्ली में औरंगज़ेब आलमगीर वेठो हो, जेको सरमंद खे कुआयो वेठो, पंहिंजे भाउ दारा खे कुआयो वेठो ऐं पंहिंजे सॻे पीउ खे जेल में हणियो वेठो ऐं पंहिंजी धीअ खे जेल में हणियो वेठो हो ऐं इंतिहाई हिकिड़ो सख़्तु तरीन माण्हू हो, जे सॼे बरे सग़ीर में माना पंहिंजी बादशाहियत, पंहिंजी तबियत ऐं पंहिंजे मिज़ाज जे ख़िलाफ़ु जेकॾहिं कंहिं बि सूरत में कंहिं माण्हू ॻाल्हायो हुते त उन्हनि जे लाइ क़त्ल ऐं उन जे लाइ ॿी का शइ हुई कोन। उन ऐं हिकिड़ो इहो पासो, हिकिड़ो वक़्तु उहो औरंगज़ेब आलमगीर जो, अञा हू थोरो जेको आहे उन होश संभालियो ऐं कुझु दुनिया ॾिठी, माण्हुनि सां मिलियो, त उनखां पोइ जेको आहे सो फ़र्क़सीर आयो, जेको ख़ुदि उनखां वधीक ज़ालिम ऐं सिंध लाइ घटि में घटि उनजो रवैयो जेको हो सो इंतिहाई ख़तरनाक ऐं हिकिड़ो फ़िरौनत वारो रवैयो हो। यानी दिल्लीअ में मुग़ल वेठा हुआ, जंहिंमें पंहिंजो औरंगज़ेब हो, फ़र्क़सेर हो, त मक़ामी तौर ते हुनजा मुक़ररु थियल नवाब हुआ ऐं गवर्नर हुआ। सिंध उन वक़्त में ॿिनि सरकारनि में हुई, हिकिड़ी बखर सरकार ऐं ॿी ठठो सरकार। ऐं ॿिन्ही सरकारनि जा जेके गवर्नर आहिनि, उहे दिल्ली मां मुक़ररु थींदा हुआ, मुग़ल उनखे कंदा हुआ। मुग़लनि खां अॻु में बि सूरत हाल साॻी हुई। पंहिंजो अरगून आया, माना शाह बेग अरगून आयो, शाह हसन अरगून आयो, उहे विया त मथां ईसा ख़ान तुरखान आयो, मिर्ज़ा बाक़ी आयो, मिर्ज़ा जानी आयो, मिर्ज़ा सालेह आयो ऐं इन्हनि बि साॻियूं उहो सिंध सां उहा ई ज़्यादती उन्हनि कई। उनखां पोइ जीअं मुग़ल आया त उन्हनि बि जेके हिते मुक़ररु कया, जेके गवर्नर मुक़ररु कया, उन्हनि जो साॻियूं सिंधी माण्हू सां रवैयो हो। जोकमा शाह इनायत मुग़लनि जे फ़रमाननि खे रद्द कयो ऐं चयो त ॾंड न ॾींदासीं, जेको खेरे सो खाए वारो नज़रियो शाह इनायत ॾिनो। जंहिं बाद शाह इनायत खे नवाब आज़म मक़ामी पीरनि, जागीरदारनि हथां कुहाए छॾियो, जंहिंजी शहादत ते शाह साहिब अर्ध सुर कल्याण चयो आहे। नादिर शाह मौत अची अहमद शाह अब्दाली ॿारनि ॿारियो। सिंध में तमामु थोरा माण्हू हुआ जेके कल्होड़नि सां गॾु बीठा हुआ। बाक़ी सिंध में पीर, मीर, मुग़लनि जे नौकरनि जा बि चाकर हुआ। जुतियूं बगलनि में हणी सॼो ॾींहुं दिली पिया कंदा हुआ। मुग़ल त बादशाह हुआ, पर संदन ज़ात जे माण्हुनि जा बि दिमाग़ चरग हूंदा हुआ। मथे होॾां मुग़ल वेठा हुआ ऐं हिते कल्होड़नि जेको आहे सॼी पेर ॼमायो हो। मियां यार मोहम्मद कल्होड़े पहिरीं बखर जो नवाब थियो, सेवी जा पट उनखे मिलिया ऐं उनखां पोइ जेको आहे सो मियां नूर मोहम्मद, यार मोहम्मद जी वफ़ात खां पोइ मियां नूर मोहम्मद कल्होड़ो आयो। त मियां नूर मोहम्मद कल्होड़े जो उहो दौरु हो जॾहिं हाणे कंहिं हद ताईं अची जेको आहे सो कल्होड़नि मिड़े पेर ॼमाया हुआ। पर सूरत हाल इहा हुई त मियां यार मोहम्मद जे वक़्त में, मियां नूर मोहम्मद जे वक़्त में, उनखां पोइ सिंध जेको आहे सो दिल्ली जे उन पंहिंजे हुकुमनामे मां ऐं फ़रमान मां निकिती, न त हिते हुआ कल्होड़ा
पर नवाब हुतां गवर्नर हुतां बखर जो हुतां मुक़ररु थींदो हो त ठठे जो बि हुतां मुक़ररु थींदो हो। सूबेदार हूंदा हुआ सरकारनि जा पुरगणनि जा, उहे बि हो मुक़ररु कंदा हुआ। हिननि जो कुझु कोन हो, एॾो वॾो घणो मामिलो न हो। इन करे त शाह इनायत खे जॾहिं शहीद मियां यार मोहम्मद कलोड़े जे वक़्त में थियो त उनखे बचाए न सघिया। ऐं जॾहिं फ़रख़्सीर हुकम कयो त उनखे नवाब आज़म ख़ान हो, पीर अब्दुल वासे हो, ऐं इन्हनि पीर अब्दुल वासे ऐं जेको आहे सो हमल जत ऐं इन्हनि सभिनी गॾिजी ऐं पहिरियों जेको हो मीर पंहिंजो लुत्फ़ुल्ला ख़ान गवर्नर, मीर लुत्फ़ुल्ला ख़ान जे वक़्त में त सॼी ॻाल्हि थी त बाबा हीउ जेको आहे सो जेको खेड़े सो खाए जूं ॻाल्हियूं पियो करे, छाकाणि त उन वक़्त में ज़मीन सॼी सरकार जी हूंदी हुई। उन में जेको आहे सो ज़मीन जो आबाद करण जो जिन माण्हू खे इख़्तियार हूंदो उनखे को अन्न जा ॿ टे कणा ॾेई ॿियो सॼो अन्न सरकार खणंदी हुई। ऐं हिनखे जेकी ज़मीन हुई उन सभु चयो बाबा मुफ़्त में जेको खेड़े थो खाए। उन करे घणा माण्हू हुते आया, इन करे उन सां टकर थियो। ऐं बुनियादी तौर ते जेको मियां मीरा मोहम्मद जौनपुरी हो, कलोड़ा उनजा मुरीद हुआ जौनपुरी जा, ऐं हे झोक वारा बि उनजा हुआ। इन करे त मीरापुर सरबी आहे, मीरापुर सरबी मियां मीरा मोहम्मद जौनपुरी जे करे आहे। माना लॻे थो त कलोड़ा जेके हुआ उहे बि उनखे माना मियां जौनपुरी खे पसंदि माना क़बूल कंदा हुआ, कोल्हड़ा सभु कंदा हुआ। पर फ़रख़्सीर जी त हिकिड़ो इंतिहाई हिकिड़ो ख़तरनाक माण्हू हो, मुग़लनि जो जेको औरंगज़ेब आलमगीर खां पोइ आयो त उन जेको आहे सो इहो नवाब आज़म खे चयो त बाबा हीअ माण्हू हिते कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि, हीअ हिते वरी पंहिंजी नई हुकूमत छो त कलोड़नि खे बि थोरो इहो मसइलो हो त हाणे हीअ पंहिंजा माण्हू पियो ठाहे, असां पहिरीं मुरीदी जो ज़ोर लॻायो ठाहियूं, हीअ पंहिंजो पियो लॻाए। ज़मीनदारनि खे बि थोरो मसइलो हो। बरनोगंज जी शाह इनायत खे तमामु वॾो माण्हू, वॾी कैलिबर जो माण्हू, जंहिंजे लाइ जेको आहे सो माना शाह इनायत जे लाइ पंहिंजो बुले शाह चयो हो, बुले शाह चयो हो, बुले नूं सॾामी शाह इनायत ते बुए चइबो आहे दरवाज़े खे। चए थो असांखे जॾहिं बि सॾियो त असांखे जॾहिं बि सॾियो त शाह इनायत जे दरवाज़े ते सॾिजो, जंहिं सानू पवाए वेस सोवे ते सावे, ग़म जा वेस बि पाराऊं त ख़ुशियुनि जा वेस बि जंहिं माण्हू पाराया, असांखे जॾहिं बि सॾियो त उते ई सॾिजो। माना इहो बुले शाह जहिड़ो माण्हू बि हुनजे लाइ ईअं चइबो। ऐं तमामु वॾी हुनजे लाइ आहे त पाण जॾहिं जेको आहे सो चवनि था त दिल्ली मां जॾहिं आयो पिए, दिल्ली मां जॾहिं शाह इनायत आयो पिए हेॾां, तॾहिं उते जे कुझु आलमनि उथी चयो त बाबा अॼु अचो त पाण जेको आहे सो दिल्ली जे इल्म खां मोकिलायूं, छाकाणि दिल्ली जो इल्मु अॼु सिंध न वियो वञे। एॾो वॾो माण्हू पोइ हिननि बि हुन में जेको आहे सो कलोड़नि खे बि हुन मां आजो नथो करे सघिजे। ॿियो नवाब आज़म ख़ान हो, मुग़ल त हुई, हुनखे मुग़लनि त मारण ते चाहियो, कोई कलोनी दुश्मनी कोन हुई। शाह इनायत खे जॾहिं शहीद कयूं त माना शाह साहिबु जेको आहे सो 17 साल जी उमिरि जो। शाह इनायत जी तरफ़दारी में तमामु घणी शाइरी कई आहे। मसलन इहो शेर वञ मीरापुर मंगता, शाह साहिब जो शेर, वञ मीरापुर मंगता जित ॾातर ॾे थो ॾात, कोन पुछे थो ज़ात, जेके आया से अॻियां, झिॼां पसी झोक आयल आदेशनि जा, अॼु न उताकनि में तालब तंवारिन, आदेसी उथी विया मणियूं मूं मारिन, जेके जीअ खे जीआरिन से लाहूती लॾे विया। भेटाई जे सफ़र जी शुरूआत मुग़लनि समेत अहमद शाह अब्दाली ऐं नादिर शाह जे ज़ुल्मनि वारे अक्स वारे दौर में थी। रईस मुग़ल बेग अरगोन हाला में शाह हबीब खे चयो त केरु थींदो आहे तुंहिंजो पुटु, मुंहिंजी धीअ जे हथ में हथ झले चवण वारो त जंहिंजी चीच सैयद जे हथ में तंहिंखे लहर न लोड़ो। मुंहिंजी धीउ सईदा बेगम सां निकाह जी ॻाल्हि शाह अब्द लतीफ़ भिटाई बाह मां झले छो पई। संदसि ॻोठ जा वण जॾहिं शाह लतीफ़ ख़िलाफ़ थिया त पाण 21 सालनि जी जमार में 1710 ईस्वी में हाला मां निकिरी हिन अची गंजे डूंगर गांव में सन्यासी जोगिन जी संगत में गेरूरती कफणी पाए वेठो। दिलि जे अखियुनि ऐं रूह जे फटियल पेरनि सां इन जोगिन सां गॾिजी सिंध जे सफ़र जी शुरूआत कई। सामी समर सूर गूंदर गबरिन में जड़ी बधाऊं जान में पैगामन जा पूर, आदेश असूर वजाए वात थिया। तकियो आहे साईं पंहिंजे जुहद जी जाइ,
पंहिंजे इबादत जी जाइ, पंहिंजे उन मारिफत में अची अल्लाह जी वहदानियत ऐं ज़िक्र जी जाइ, उनखे असीं तकियो चवंदा आहियूं, जंहिं ते हू वेही पंहिंजी तवार उन पंहिंजे मालिक सां रखनि ऐं उन सां महू थी वञनि, जंहिं महिल अल्लाह जो ज़िक्र हुजे, जंहिंखे वहदानियत चइबो आहे। उनजे लाइ चयो अथसि त तन तस्बी मन मणियूं दिलि दंबूरो जिन तंदू जे तलब जूं वहदत सुर वजन वहद हूला शरीक लहू इहो राग रगुन से सुता मर सुहन निंड बाबत उनजी। त हिननि जूं नसूं, हिननि जो कलब, हिननि जो जेको पंहिंजो हिसाबु आहे उहो सॼो अल्लाह जे वहदानियत में महू आहे। जे सुता असां हिकिड़ी कहावत ॿुधायो त शाइर नायत आयो, उन चयो त किलीअ टंगे कीनरो तूं सुतो पियो ऐं हीअं थियो, त जवाबु इहो आयो जेको तव्हांखे मूं बैत ॿुधायो, त असीं सुता कोन पिया आहियूं, असीं अल्लाह जे इबादत में महू आहियूं। अहिड़े नमूने सां इहो तकियो असीं उनखे था चऊं, जंहिं ते वेही इहो अल्लाह जो जुहद, अल्लाह जी वहदानियत, अल्लाह जो ज़िक्र ऐं पंहिंजी सिंधीअ में चइजे त दुही दुखाए। दुही दुखाइण जी माना इहा त जेकॾहिं राति थी वई आहे ऐं उते झंगल आहे, न बिल्फ आहे, न घासलेट आहे, न पेट्रोल आहे, न तेल आहे, न बिजली आहे उन ज़माने में, त पोइ वरी काठियूं मेड़े कुणज काठियूं 3 ॾींहं टिमकाइनि, दुहियूं दाइरनि में मेड़ियो कुणज काठियूं, जोगी जलाइनि, संधियूं खामण ख़बरूं आदेश न आहिनि, कुझु न ॻाल्हाइनि, लिकाबुलनि लोक में निशानियूं ॾिनियूं अथनि। पोइ इन्हनि जॻहियुनि ते जॾहिं वेठा ऐं कुझु वक़्तु गुज़रियो त हाणे असीं चऊं बैत संदुन आहिनि। छा थो चवे त कन कट काप टका पड़ी कन जे कटाइनि लाहूती लतीफ़ चवे मागुन मटाइनि जे ॿेदर वाझाइनि न जेके ख़ुदीअ खे खाइनि हलो तकिया पसूतिन जा। हाणे इहे तकिया कन कट काप टका पड़ी कनोटिया कन चीर सदा वेहन साम्हूं आशिक उतर हीर तस्या ॾेई तन खे सारियाऊं शरीर जेके फना थिया फ़क़ीर हलो तकिया पसूतिन जा। बाबा अल्लाह जी शरीयत जेका आहे उन में इबादत जेका आहे उहा 5 वक़्त निमाज़ आहे, रोज़ो आहे ऐं ज़कात आहे, हज आहे, इहे पर हिकिड़ी जेका हिननि दरवेशनि पंहिंजे जुहद सां ऐं पंहिंजे उन नफ़्स खे मारे जीअं इन मंज़िल ते अची विया जो हू हिकिड़ी जॻह ते वेही ऐं इहो पंहिंजो जुहद कंदा रहिया। कन कट काप टका पड़ी कनोटिया कन कट दुहियूं जिन दुखायूं हली मथे हट खाक जिनी जी खट हलो तकिया पसूतिन जा। साबित थियो त लतीफ़ साईं जन कॾहिं खट ते ई कोन सुता आहिनि जो खाक जिनी जी खट चयऊं। भला जे पागन वारी खट हुजे हा त जो हिन हवेलीअ में माना तबरकात करे रखूं हा, न खाक जिनी जी खट हलो तकिया पसूतिन जे। हाणे इन्हनि तस्दीक इन बैतनि जे तस्दीक जे लाइ वरी खाहोड़ीअ में हिकिड़ो बैत आहे साईं त ॾोथी था ॾोरीनि जा जूई सुई न ॿुधी पासा मथे पहिणे खाहोड़ी खोड़ीन वेड़ा उतवोड़ीन जिथ निहायत नाहे का जिथे केरु न पहुतो उते ई पहुता। भला हिकिड़ो साईं बैत आहे त बुख विधाऊं बगरे जुञ तलब न रखनि ताम जी ओतियो पीअनि उञ सामी झागे सुञ वञी वसूअ खे वेझा थिया वसी अबा त पोइ हिननि छा तलब न रखनि ताम जी ओतियो पीअनि उञ यानी हिननि खे जॾहिं उञ लॻी त पाणी न पीतऊं बैत मज़ा साबित आहे त उञ खे पीतऊं। जॾहिं बुख लॻनि त मानी न खाधऊं बैत मां साबित आहे त बुख खे खाधऊं ऐं हलिया उन पासे जिना का वसूं कान्हे पोइ सामी जागे सुञ वञी वसूअ खे वेझा थिया। हीअ संदो नास्तानो आहे, हीअ भिटदड़ीअ जे तकियनि जा बैत आहिनि। माना अल्लाह कीअं ॾींहं ते वेरागी वारे कॾहिं ईंदा का पड़ी गंगा गिरनारी लंका लाहू तिन खे कंहिं ॾुख ॾेखारी अहिड़ा आचारी लिका भुणनि लोक में नाहे ॾींहुं ॾेणा नाहे ॾींहुं ॾेणा उजागे उजारिया सभा जे बाझ कई सुञाणी सेणा जिथे नज़र नाथ जी जिथे नज़र नाथ जी उते उतारा इहे ओहञाणा लिका भुणनि लोक में। 30 अखरीअ जा बैत आहिनि इहे रामकली जा। जोगी कंधो कपाए ॾिसो हिन जे बारे में ॾिसो जोगी कंधो कपाए कन कपाइण हे रकी सोहबत तुंहिंजी सैयद चवे सामिन वटि समाव युद्धी अल्लाह अल नूर मिन युछाव इन लाइ आए हीअ तुंहिंजी जाइ जिन ॿई जग छॾिया
जॾहिं ॿई जग छॾिबा तॾहिं इहो रुतबो मिलंदो। जे हिते बि पट खोह आहे त पोइ पट खोह वारो ज़मानो बि जाम पियो आहे, न त ॿई जग। हा, फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सभरीअ सरे घर पर त न पिने पर पंहिंजे घरां बि न घुरे, जेको मानीअ लाइ मरे सो सामी कीअं सॾिजे। ही त क्या उन्हनि जा आहिनि। शाह साहब लगातार 3 साल जोगिन सां गॾु पंध में हो। गंजे टकर जे पहाड़नि तां पंध करे इंजर किनारे ॻोठ हलाया में अची तरसियो। हिन वक़्तु उन माड़ी जा लटियल निशान बस नज़र अचनि था, पर जॾहिं शाह उते पहुतो तॾहिं मुमकिन हुजे त माड़ी जा आसार ॾिसण जहिड़ा हुजनि। तक़रीबन 20 साल जी ॼमार में ऐं हितां हाला खां निकिरी पंध सिधो गंजे टकर ते आयो त उन वक़्त में गंजे टकर तां हिंगलाज वञण जे लाइ हिकिड़ा काफ़िला हितां रवाना थींदा हुआ गंजे टकर खां। गंजे टकर उनजी पहिरीं माना सफ़र जी शुरूआति थींदी हुई। पाण उते आयो त उहे काफ़िला मौजूदु हुआ ऐं उन्हनि सां गॾिजी अची वेठो ऐं गेड़ू जेकी कफ़नी थींदी आहे उहो लिबास पातो ऐं उन वक़्त जा फ़क़ीर जेके लिबास पाईंदा हुआ इहो पाईंदा हुआ त जीअरे बि इहो त मोए बि इहो कफ़नी पाईंदा हुआ। पाती जुती उन लाथी ऐं जोगियुनि सां गॾिजी शुरू थियो। जोगियुनि खे हिंगलाज वञिणो ऐं हिन खे हिंगलाज बि वञिणो हो। उन सां गॾु जेको आहे सो नूरी जाम तमाची जे इश्क जी सरज़मीन बि ॾिसणी हुई त ससुई ऐं पुनू जे मोहबतनि जी सरज़मीन भंभोर बि ॾिसणो हो त हिंगलाज में केच मकरान बि ॾिसणो। छाकाणि हिंगलाज वञण जो उहो साॻी गस हो जेको गस ससुई वठी पुनू ॾांहुं केच मकरान वई हुई। इन करे पाण जोगियुनि सां गॾिजी उन्हनि सां उन्हनि जहिड़ो थी ओढ़ो लिबास पाए पेर उघाड़ा करे उन सां पंधु करणु शुरू कयो। इहे सभ खां पहिरीं जेकी हिननि जी मंज़िल हुई सो हीअ आया हिलाया में। गंजे टकर खां सिधो हिलाया में आया। हिलाया जेको आहे उते माड़ी हुई जेका जाम तमाची नूरीला ठाही हुई, जिन जो हाणे को निशान थो मिले, पर उन वक़्त जी हिकिड़ी तमामु वॾी शइ हुई। उते पाण आयो ऐं उते तक़रीबन हिकिड़ो अंदाज़ो थो लॻे त घटि में घटि त बि 15-20 ॾींहं महीनो उते रहियो आहे। महीनो खनि कींझर ते हिलाया में महीनो खनि रहियो ऐं उन महीने में उन उते जी सॼी समाजी ज़िंदगी मुआशी ज़िंदगी उन्हनि माण्हुनि जो उथणु वेहणु उहो सॼो जांचियो। उनखां पोइ नूरी जाम तमाची सॼे इश्क जो दास्तान माण्हुनि खां ॿुधो ऐं सुर कामोड चयो ऐं जंहिंजी सॼी शाइरी जेकॾहिं पढ़िजे थी त उन शाइरी में जेको उन उते जी ज़िंदगी ऐं उन ज़माने जी सूरतगरी थियल आहे उन मां अंदाज़ो लॻाए थो त हुन माण्हू सां का मिटी बि ॻाल्हाईंदी हुई, वाटूं बि ॻाल्हाईंदा हुआ, पाणी बि ॻाल्हाईंदो हो, पथर बि ॻाल्हाईंदो हो, जो हुन इन क़िस्म जी हिकिड़ी ख़ूबसूरत क़िस्म जी शाइरी कई आहे। कींझर में बाहि बरी न शम्स न शवा लथो पांध मुआ मए चढ़ंदे मकड़ी। कींझर में बाहि बरी पी न शम्स आहे न शवा आहे न विज आहे न वराको आहे। शायदि नूरी ॿेड़ी में चढ़ी थे त मोह तां पलांद लही वियसि। जाम तमाची आयो मथे तड़ तनाह अची पई ओचती नूरीअ ते निगाह तंहिंखे गंदरी चवण गुनाह जंहिंजे झोलीअ चंड झोली पियो। पन पबण कुम कूणियूं माल जनी जो मड समय सेई सेण कया हीणा जिनी हड जाम परती लड अॼु सांगिन जी सैयद चए। नूरी जाम तमाची समन जो किस्सो आहे, तमामु शाह खां अॻु जो, पर माण्हुनि जी दिलनि में ख़ाली नूर जामा तमाची हो, पर शाह हिन खे उजागर कयो। कींझर ढंढ जेका आहे त शाह साहिबु ॾिठो त हीअ त हिकिड़ो अजीब किस्सो आहे जेको ज़िंदह करण जो सॼो विसारण जहिड़ो आहे ई कोन। तड़ तमाची आयो कींझर धणी कांध ससु चुनी चारई पांत वेचारीअ विछाया। शाह साहिबु चवंदो त हू हिकिड़ो तमाची हो या मए मोहाणी हुई, पर हिन जे गीरत ऐं सम्झो सब्र ऐं तोहफ़े जे करे शाह साहिबु केॾो हुनखे तमाची साहिबु ॻायो। पोइ शाह साहिबु हुनखे कींझर धण ॿिन्ही कंधे कींझर वहे थो, पाॿोड़ा उते आहिनि, आबाद आहिनि ऐं हिन पोइ उतां अॻिते ढंढ अचे थी उन में त मां शाह साहिबु ॻायो आहे हिनखे समय खे तूं समूह ऐं गंदरी मुंहुं में ऐं लख मुंहिंजे हिन हाल जी तोखे परख कारण अलॻि मता मांगर मटी। हुनजो नियाज़ निवृत हुई। हू शाह साहिबु सम्झो तमाची ॼाम हो, तमाची ॼाम हो, पर तमाची ॼाम हुनजो ग़ुलाम थी ॼण त इहो सम्झो सह सूमरियूं समियूं त शाह साहिबु कींझर खे तमामु घणो ॻाल्हायो। नूरी जसोदर राजा जी धीउ हुई।
के माण्हू इहो क़बूल कोन था कनि। ऐं जसोदन राजा किंझर ते शिकार लाइ वेंदो हो त उते जसोदन राजा खे ॿियनि राणियुनि मां औलाद कोन हो, हिकिड़ी राणी मां इहा धीअ ॼाई। पोइ उते जॾहिं शिकार ते वियो त ॿियनि साज़िश करे हुन छोकिरी खे गुम कराए छॾियो, जंहिंखां पोइ वरी सोनल जेको पोइ किसो आहे त नूरी जी माउ आहे। पर इहो जाफ़र गंदरे मूंखे ॿुधायो, पर के इन ॻाल्हि खे इन लाइ वरी हवालो ॾींदा आहिनि त नूरी जसोदन जी धीअ जे हवाले सां ईअं था चवनि त सॻो विच सुरंदड़े जीअं राणियुनि में राणी, समय सुञाणी ॿेड़ो ॿधसि ॿाह में। त इहो दलील ॾेई चवनि था त उहा बादशाह जी धीअ हुई। पर के माण्हू इहो क़बूल कोन था कनि। असीं जॾहिं एनसाइक्लोपीडिया ते हुन मुख़्तलिफ़ राय आहिनि, हिकिड़ो राय हुयो आहे त न इहा ईअं चवणी आहे, या फ़क़ति छाकाणि त हू मुहाणी हुई त कहिड़े मुहाणनि खे घटि ॾेखारण लाइ हुनखे राजा जी धीअ करार ॾिनो। हक़ीक़त ईअं न आहे, इहो बैत जी हिन जी माना इहा कान्हे। ऐं वरी जॾहिं हिते थो अचिजे जून बदीन ज़िले में फतेह बाग, त हिते जेके बि ओलिया ऐं फुकरा ऐं दरवेश आहिनि, लतीफ़ बाक़ाइदे हुननि ते हाज़िरी ॾिनी आहे। जे मुसाजिन सवाई नंदे जे बदीन ज़िले में आहे। वरी हिन पासे अचो हेलाया ऐं किंझर त सुरकामोड सॼो भरियो पियो आहे हेलाया किंझर जे ज़िक्र सां। लतीफ़ खां त ॼाम तमाची ऐं नूरी अॻे थी गुज़रिया हुआ, पर लतीफ़ जो जेको पंहिंजो मुशाहिदो आहे उन में लतीफ़ ईअं थो फरमाए पंहिंजे कलाम में, ईअं उनखे महफ़ूज़ कयो आहे त ॼण त सभिनी माण्हुनि सां गॾु लतीफ़ गॾु हो। उन्हनि कैफ़ियतुनि खे जेको उन्हनि जो अंदाज़े बयानु आहे या उनजो जेको मुशाहिदो आहे, या उन जॾहिं किंझर ते वञी मुशाहिदो कयो ऐं किंझर जूं छोलियूं ॾिठईं, किंझर जूं मौजूं ॾिठईं, उनखे सियारे में उन जा टिड़ंदड़ गुल ॾिठईं, उन जूं सावणियूं ॾिठईं, उन जूं सभु मौसमूं ॾिठईं, त ॼण त लतीफ़ ॼाम तमाची थी पियो। ॼण त ॼाम तमाची इहा शाइरी कई आहे, लतीफ़ कई कान्हे। हेठि जर मथे मञर, पासे में वण राय, अचे वञे विच में तमाचीअ जे साए, लॻे उतर वाह किंझर हिंदोरो थिए। हाणे ॿुधायो त लतीफ़ ॼाम तमाची ॿई हिकु आहिनि, या ॼाम तमाची लतीफ़ आहे या लतीफ़ ॼाम तमाची। हथे पेरें आर खणी मोह न मुहाणी, लतीफ़ साईं शायदि थो ॾे त मुहाणी न आहे। हथे पेरें आर खणी मोह न मुहाणी, धी जसोतण राय जी जंहिंजी माउ मरूबत राणी। जीअं सॻो मंझि सुरंदड़े तीअं राणियुनि में राणी, असुलु हुई उनखे का अहल ॼामाणी। माना ॼण त उन जूं ख़सलतूं जेके आहिनि ॼामनि कंहिं ॼाम जी ॼाई जूं हुयूं, हुक्मराननि जी हुयूं, वॾ घराणे जी हुई, कंहिं ग़रीब मल्हाह जी धीउ उन्हनि जे आरनि, उन्हनि जे उथी वेठी, उनजी निशस्तो बरख़ास्त उन मां लॻी कान थिए। हथे पेरें आर खणे मोह न मुहाणी, धी जसोतण राय जी जंहिंजी माउ मरूबत राणी। जीअं सॻो मंझि सुरंदड़े तीअं राणियुनि में राणी, समय सुञाणी ॿीड़ो ॿधसि ॿाह में। आयो जाम तमाची जॾहिं किंझर किनारे, राणियुनि छा ॾिठो त ॼारो जाम जे कुले ते हो, ॼारो जाम जे कुले ते ऐं मच्छियूं पियो मारे। आयो जाम तमाची जॾहिं किंझर किनारे, आयो जाम तमाची किंझर किनारे, ॼारो जाम कुले ते हो मच्छियूं पियो मारे। आयो जाम तमाची ओ किंझर किनारे, आयो जाम तमाची किंझर किनारे, ॼारो जाम कुले ते मच्छियूं पियो मारे। आयो जाम तमाची। नूरीअ जो समय सां संग थियो साईं त तड़ तख़्त
वक्त तड़ तमाची सब प्या नूरीअ खे नमन बायूं धायूं बानियूं पियूं उन जा पेर चुमन लिकी लिया का पाता पे सारी रात समियन पर ॾिनी ॾेह धणियन जेके माफ़ी जी मोहर हणी नूरी वॾी निवड़त सां हथ ॿधी समय खे चवण लॻी त तूं समूह गंदरी हो समा में पन लख हो हिन मुंहिंजे हाल जी आहे तोखे सभु परख हाणे कारण रब अलख समा मता मांगर मटीअ तूं समूह गंदरी हो समा मुंह में बहादार पसी लह लगार समा मता मांगर मटीअ तूं समूह गंदरी मुंह में ऐब नबी पसी मय की धी समा मता मांगर मटीअ हो ऐं मुआणनि जो छा साहब छा नक्शो चिटे थो चवे हिकु कारियूं वरी कोढियूं वरी कुवड़ियूं उहे मूरन मोचारियूं कारियूं कोढियूं कुवड़ियूं उहे मूरन मोचारियूं वठी वेठियूं वाट ते खिखीअ जूं खारियूं पर उन्ही जूं आरियूं ॾिस जाम समेरी ॿियो केरु सहे खारा ऐं जारा माल जनी जा मड समय से सेण कया हीणा जनी हड हीणा जनी हड समय से सेण कया हो बेली हीणा परती जाम लड सांगिन जी सैयद चवे वो खारा ऐं जारा माल जनी जो मकड़ियूं तमाचे जे तकिए अचन सवारा हाणे मैं मच्छी मारा ॾिस समय से सेण कया ना खिखी हाणियूं खारियूं उन जे अंगण ऐं घरनि जो छा साहब छा नक्शो चिटियो आहे त कहिड़ा उन्हनि जा घर हुआ चवे खिखी हाणियूं खारियूं जंहिंजा छिछी हाणा छज पांद जंहिंजे पांद सां लॻे त थिए लज पर समूह जाम सुहज ॾिस उभो करे उन्हनि सां पोइ समय जा सेण थिया साईं चवे थिया तमाची जाम सां उहे मुहाणा महरूम तॾहिं नंढी वॾी गंदरी लॻी माड़ीअ मथे धूम जेके हुया कींजर जे रूम से सभई इनामी थिया कुदरत जा रंग आहिनि साईं कुदरत जा रंग आहिनि न त किथे जाम तमाची किथे मैं मुआणी किथे हाकुम सिंध जो किथे मैं मुआणी हो किथे हाकुम सिंध जो किथे मैं मुआणी किथे हाकुम सिंध जो किथे मैं मुआणी पर लिखियो लोह कलम जो लिखियो लोह कलम जो हो पारे आयो जाम तमाची कींझर किनारे आयो जाम तमाची कींझर किनारे चारों जाम को लेते हो मच्छियों को मारे आयो जाम तमाची